अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला अकरमिल अव्वलीन वल आखिरीन अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन सय्यदना शफीअना करीमना रऊफना रहीमना हबीबना व हबीब रब्बिना तबीबना व तबीब क़ुलूबिना शिफाअना व शिफाअ सुदूरना क़ुर्रतना व क़ुर्रत अयुनिना अहलाना व औलाना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूर व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी हक़्क़ि हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व अस्हाब सय्यिदिना व अज़वाज सय्यिदिना व अहबाब सय्यिदिना व अक़रबाए सय्यिदिना व औलियाए उम्मत सय्यिदिना व उलमाए मिल्लत सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। बाद हम्द व सलात के सामीन व नाज़रीन किराम जे सामूं अल्लाह ताला जे बरकत भरे कलाम मजीद फुरक़ान हमीद मां मुतबर्रिक आयात करीमा जी तिलावत करण जो शरफ हासिल कयमि। इन सां गॾोगॾु अवां ॿुधण जी सआदत हासिल फरमाई। इंशाअल्लाह ताला पहिरीं आयत करीमा जेका पढ़ी वई इन जी रोशनी में अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखियो वेंदो। मुख़्तसिर वक़्त में बयान खे पुॼाणी ते पहुचाईंदुसि ऐं पूरी जमात जे लाइ लंगर जो बि सुहिणो एतमाम आहे। इतने न ॻाल्हाईंदव। अल्हम्दुलिल्लाह असांजे दोस्त मौलाना हाफ़िज़ आसिफ अली साहब ॿुधायो त जमात जे लाइ बहितरीन लंगर जो इंतज़ाम आहे ऐं तव्हांखे इहो इतला अॻु में बि मिलियो हूंदव। वरी मां तव्हांजी याददाश्त खे ताज़ी करण जे वास्ते ॿुधायां थी सघे थो तव्हां दावत जे आसिरे में सुबुह खां वठी मानी न खाधी हुजेव। ये भी थींदो आहे। पर अल्हम्दुलिल्लाह ये लंगर आहे
महबूब जो मिलाद भी आ पर इन सां गॾु वरी ईसा अलैहिस्सलाम भी आहे पंहिंजे मरहूम वालिद गिरामी जे वास्ते ये एहतमाम कयो अथऊं अल्लाह जो क़बूल फरमाए ऐं संदन जे वालिद जे क़बर जे मथां पंहिंजी रहमतुनि जो नुज़ूल फरमाए वो हिकिड़ो शख़्स ख़िदमतगार हो हिन मसीह जी ख़िदमतूं कंदे कंदे हिन दुनिया मां गुज़री वियो आहे वो खुश नसीब आहे जेके अल्लाह ताला पंहिंजे दीन जूं ख़िदमतूं नसीब फरमाए हर कंहिंजो नसीब कोन हूंदो आहे जेकर ताक़त सां का शइ हासिल कजे त माण्हू दुनिया हासिल करे सघे थो पर रब वटि सआदत हासिल करणु ताक़त सां न मिलंदी आहे जेको रब जी बारगाह में झुकंदो आहे न्यास पेश कंदो आहे रब करीम उन्हनि खे एॾो सआदतूं नसीब फरमाईंदो आहे जंहिंजे मथां करम नवाज़ी हूंदी महिरबानी थींदी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे जीअं मस्जिद में तोसी थी वई आहे तीअं वरी अल्लाह ताला जमात खे बि वधायो आहे अल्लाह तव्हांजी जमात में बरकतूं फरमाए जेके ख़िदमतगार आहिनि अल्लाह ताला जूं ख़िदमतूं क़बूल फरमाए ऐं मुंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज शरीफ़ मीलाद शरीफ़ जो महीनो मुबारक थोरो मां उन ते ॻाल्हाईंदुसि पर इहो मां तव्हांखे यादि ॾियारियां त अबो बि अल्लाह जी नेमत आहे त अमड़ बि अल्लाह जी नेमत आहे सुभान अल्लाह माण्हू चवंदा आहिनि त बाबा अम्मा अम्मा है पर अबो अबो आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला क़ुरान पाक में हमलु व फिसालु सलासून शहरा अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात 30 महीननि ताईं मां जी ज़िम्मेवारी रखी आहे 30 महीना हमल खां वठी करे खीर पियान ताईं अमड़ जी ज़िम्मेवारी आहे और जॾहिं 30 महीना गुज़रंदा 2.5 साल गुज़रंदा त पोइ ज़िम्मेवारी अबे जे मथां अचे थी पई जेको पछाड़ी ताईं अबो निभाईंदो आहे अब सही आहे न बाबा अबो कुराणो थी वेंदो न तभी इहा सोच रखंदो आहे त मुंहिंजो औलाद मूंखां पोइ ॾुखियो न थिए मां एतिरो कमाए वञा जो सुख जी ज़िंदगी गुज़ारनि इनखे अबो चइबो आहे सॼो ॾींहुं महिनत करे मज़दूरी करे थकिजी अचे चूर चूर थी अचे रुॻो नंढड़ो बचिड़ो हुनजे अॻियां ईअं मुस्कुराए त सॼे ॾींहं जो थक लही वञे इनखे अबो चइबो आहे असां वटि घणी ॻाल्हि इहा आहे त बाबा अमड़ जी ॻाल्हि कर अबे जी न कर अमड़ जो जेको लहजो आहे न उहो नरम आहे ऐं नरम गर्मीअ सां माण्हू दुनिया फतेह करे सघे थो पियो सुभान अल्लाह अमड़ जी पंहिंजी मिज़ाज आहे अबे जी पंहिंजी मिज़ाज आहे पर नरमी में भी अल्हम्दुलिल्लाह पर सख्ती भी जेका वालिदैन जी आहे अबे जी आहे न उन जे अंदरि बि अल्लाह जी रहमत रखियल अथव सुभान अल्लाह पर असां के अल्लाह हिदायत करे वेंदा न जलसन ते वाइदन ते घर पे जैसे अबे की ॻाल्हि न कजा अमड़ जी ॻाल्हि मुंहिंजे साहिब कजा कि असांजो बाबो अहिड़ा जो साइकिल बि वठी नथो ॾे न बाबा पर असां वरी अहिड़ा भलारा आहियूं जेकॾहिं अबो तोखे 80,000 जो साइकिल मोटर वठी ॾे न त सुबुह जो वञी लिखाईंदुसि त अमड़ जी दुआ अबे जा 80,000 काॾे विया लेकिन अबी की भी इज्जत कयो अमड़ की भी इज्जत कयो जो छाजे जो मुझे मदीने वाले साईं फरमाते जेको अबे अमड़ जे चेहरे में रहम वारी नज़र सां ॾिसे त ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात उनखे मक़बूल हज जो सवाब अता सुभान अल्लाह पहिरियों दरवाज़ो इहो अथई जेकॾहिं तोखे अमड़ जी दुआ है तो उस्ताद भी भलो मिलंदई ये अमड़ जी दुआ है तो मुर्शिद भी भलो मिलंदई वाहिदन जी दुआ है तो तोखे रस्तो भी हमवार मिलंदो पर दुनिया मिली वालिदैन जी दुआ न मिली इहो भटकी वियो बेराओ थी वियो मता दुनिया ई दौलत खे पंहिंजो वक़्तु सम्झी सॼो वक़्तु जेकॾहिं रखियल आहे त अबे अमड़ जी दुआ में रखियल आहे जेका वालिदैन हयात आहिनि अल्लाह उनजे साहिब खे सलामत रखे तव्हांखे अल्लाह मौक़ो ॾिनो आहे उनजी ख़िदमत कयो ऐं उन्हनि खां दुआ हासिल कयो पर मुंहिंजा दोस्त अजीज़ अमड़ अबो अहिड़ी शइ अथव ॿियनि खे चवंदो त साईं दुआ घुरो मौली साहिब खे चवंदो त दुआ घुरो
हाफ़िज़ साहब के चवंदो त दुआ घुरो मुर्शिद के भी ये चवंदो त मुझे कबे दुआ घुरो पर अबो अमड़ हुआ है दुआ घुराने की दरखास्त करने की जरूरत ही ना है इन्हें बैठा पे पांचे बच्चन के लिए दुआओं घुराने अब आए अल्लाह लेकिन मुजाहिदा वालिदैन की खिदमत कयो उन जो एहतराम कयो उन की इज्जत कयो मुजाहिदा अबो अल्लाह की रहमत दा अमर अल्लाह की रहमत दा अल्लाह ताला की जाते बाबरकात दे मरहूम के वास्ते ही हेडो प्रोग्राम सजायो थो अल्लाह ताला की जाते बाबरकात उनके पांजी जवारे रहमत में आला मकाम अता फरमाए दुनिया दर गुजर रहा मुजाहिद मुस्तजीद यो भी खुश नसीब के वो जे पोया अल्लाह के कुरान पाक पढ़ने वाला बैठा सुभान अल्लाह आजाद क्यों दादा बाबा हे पढ़ाए न त मुकमरी में दबा जेकर के सलाह दे ना जे बाबा मोली करे से हाफिज कुरान करे से मदरसो पढ़े जे साईं मुकमरी में पर उते ही छा चौदी जैसे मौलवी ऐं हाफिज जो था मानी खाइण तौबा एड़ी तौबा जो हालानी का वठी कंडियारे ताईं तौबा वॾी तौबा टुकी तौबा होदा अचे थो पियो त बाबा बुख मरी वेंदा होदा वर के इंडन कहिड़ी मानी केर खाईंदो ई कोन अदा जेके रब जो क़ुरान पढ़नि था अल्लाह सारे जग खे खाराए थो पर जेके रब जे दर जी ड्यूटी ॾींदा उन जे मथां रब महिरबानी थो न फरमाए पंहिंजे बचन खे दीन पढ़ा इस्लाम पढ़ा क़ुरान पढ़ा जेकर दीन इस्लाम पढ़ाईंदे त उनजो अखलाक भलो थींदो ऐं उन्हनि खे ख़बर पवंदी त अबो छा खे चइबो आहे अमड़ छा खे चइबो आहे जेकर को उन्हनि खे ॿियो रस्तो ॾेखारियो त उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे पर मुंहिंजा दोस्त दीन जो बि तव्हां असांजे मथां हक़ आहे इहो हक़ आहे त कम से कम मरण खां पोइ तुंहिंजो जनाज़ो त पढ़नि इहो ॿुधायां मां चाहे कमी लफ़्ज़ आहिनि अब जनाज़ो ख़बर अथव जनाज़ो त पढ़नि न सुभान अल्लाह अब जनाज़ो पढ़ी ईंदो अथव सुभान अल्लाह तव्हांखे मौलवी सुभान अल्लाह कराए करे थकाए छॾियो आहे केर बाबा हाणे ॿुधाए त हिकिड़ो माण्हू कराची मां तो फोन करे अदा जनाज़ो रखिजो मां अचां थो काथे पहुतो आहे मोरे अञा हू जाम छोड़े विया यार बाबा ये हले तो फोन मुल्क विदा करियो अहिड़े तो वजह वरी पहुचा तो ख़ैर सां की काजी अहमद में तो मां कंजारे पहुतो दबाव हाणे इहो जो माण्हू एॾो सीड़ थी अचे थो पियो हिते पहुचे तो उनखां पुछां करेसि त तूं जो जनाज़े खे रखियो वेठो आहे कम से कम इहो त ॿुधाए त जनाज़े में दुआ कहिड़ी पढ़बी आहे अब पुछांदवसि न पुछांदवसि जेके जनाज़े जी न सलात पढ़ जी ख़बर न सना जी ख़बर न जनाज़े जी दुआ जी ख़बर हाणे उहो सॼे राज खे विहारे वेठो आहे इन कहिड़ो जनाज़ो पढ़ियो जनाज़ो त उन पढ़ियो जेके दुरूद बि अचे दुआ बि अचे त सना बि अचे सही आहे न हिकिड़ो पंहिंजे अबे जो जनाज़ो पढ़े थो अमड़ जी जनाज़ो पढ़े थो कि बाबा मां पंहिंजे पीउ जो जनाज़ो पढ़ियो आहे पर जंहिंखे दुआ ई नथी अचे त उन अबे जो जनाज़ो कहिड़ो पढ़े अब पढ़ी न सना नथी अचे उन कहिड़ो पंहिंजे अमड़ जी जनाज़े नमाज़ पढ़ी कम से कम मुसलमान एतिरो त पढ़ जो पंहिंजे अबे अमड़ जो जनाज़े पढ़जे त क़ाबिल थी पओ जो बस मौलवी बि पढ़े थो पियो तो त न पढ़ो न जे तोखे पालियो निभायो हिन मक़ाम ते पहुतो उन जो हक़ तो कहिड़ो अदा कयो जो पछाड़ी माण्हू जो जनाज़ो नमाज़ बि कोन पढ़ी सघेसि मुंहिंजा मुसलमान भाउ बेदारी पैदा कर कम से कम एतिरो त असांजे अंदरि अफ़ाल हुजे जो अबो अमड़ हिन दुनिया में वञी उनजे मथां जनाज़ो त पढ़ी सघो दुरूद पाक मुंहिंजे सोने हबीब जे मथां या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सब जोदा सल्लल्लाहु अलैका अल्लाह ताला की ज़ाते बाबरकात इरशाद फरमाता क़द जाअकुम मिनल्लाह बेशक आयो तव्हांजे अल्लाह जे तरफ़ों फरमाता क़द जाअकुम
मिनल्लाहि नूरु व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी जाते बाबरकात इरशाद फरमाता बेशक आयो तवाने अल्लाह दे तरफ नूर ऐं रोशन किताब, नूर ऐं रोशन किताब जिन में हर्फ अदफ थियो वजी माना ऐं यानी अल्लाह ताला जी जाते बाबरकात फरमायो हिक शय न बल्कि ॿ शयूं आयूं आहिनि। रब तो फरमाता नूर भी आयो अथव त रोशन किताब भी आयो आहे। मुंहिंजा दोस्त जी त नूर मां मुराद अक्सर मुफ़स्सिर किराम लिखंदा पिया त नूर मां मुराद मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु जी ज़ाते बाबरकात आहे। किताब मुबीन मां मुराद अल्लाह जो क़ुरान पाक आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तरतीब सां बयान फरमाए त अॻ में नूर आयो आहे, पोइ रोशन किताब आयो आहे, अॻ में मोहम्मद करीम आयो आहे, उन जे पुठियां अल्लाह जो क़ुरान आयो आहे। जेकॾहिं क़ुरान आयो त उहा रात भलारी एॾी भलारी जेका 1000 महीननि खां बि भलारी। सुभान अल्लाह नथा चओ? क़ुरान आयो उहा रात एॾी भलारी जेका 1000 महीननि खां भलारी। मुंहिंजा मौला छो भलारी? अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो हीअ आम किताब नाहे, ही किताब कुल आसमानी किताबनि जो सरदार आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो जॾहिं किताबनि जो सरदार अचे त उहा रात 1000 महीननि खां भली आहे, पर जंहिं ॾींहं जे अंदरि नबियनि जो सरदार अचे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, भॻवान भलो आहे या न? सुभान अल्लाह, सुभान खीसा भले खाली हुजनि पर मुहांडो भलो कजो। सुभान अल्लाह, कम से कम पाही जे ॼाण त मुंहुं चमके न हुन ॼाण ते ख़ुशी जो इज़हार कजो जो काइनात जे अंदरि भले में भलो ॾींहुं इहो आहे जंहिं ॾींहं ते सोने मदीने वारे साईं जी विलादत बासादत। पर ख़ुशनसीबी न उम्मती हीअ आहे जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे हुन सोने हबीब जो ग़ुलाम बणायो। जो इमाम आले सुन्नत फरमाता फज़ल रब्बुल उला, फज़ल रब्बुल उला और क्या चाहिए आ गए मुस्तफा और क्या चाहिए। फज़ल रब्बुल उला, फज़ल रब्बुल उला और क्या चाहिए आ गए मुस्तफा और क्या चाहिए, आ गए मुस्तफा और क्या चाहिए। खुदा जो तकीद जॾहिं सुहिणो महबूब मदीने वारो साईं मिली वियो त बाक़ी ॿियो छा घुरिजे। हाणे मां वॾी तकीद जो बुनियाद रखियो त मां सुबुह ताईं ॻाल्हि न चुकंदव, पर मां मुख़्तसिर थो पिया यार। मुंहिंजो इरादो हो त मां ॿुढो आहियां, मूंखे अॻ में वारो हुजे पर जवान बाजू वारो हटी विया। हाणे जेको हाल आहे मां तव्हांजी ख़िदमत में पेश कयां थो पियो, पर मां मुख़्तसिर थो पिया। हेॾे तवजो सां ॿुधो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो फरमाता क़द जाअकुम मिनल्लाहि नूर, नूर व किताबुम मुबीन। बेशक आयो तव्हांजे अल्लाह जे तरफ़ां नूर ऐं पधरो किताब। पर हिकिड़ो दोस्त छा थो चए कि नूर मां मुराद भी क़ुरान आहे, किताब मुबीन मां मुराद भी क़ुरान। हिकिड़ो माण्हू जो ज़िद ते चढ़े त उन सां माण्हू मसइले खे जेकॾहिं हल करणु चाहे त वरी उन सां कुझु माण्हू सलाह कंदो, कुझु रियाज़ कंदो त मसइलो हल थींदो। अब सही आहे न? हो जो चए त मां शेर आहे, हिते मां सवा शेर आहे, त मसइलो हल त कोन थींदो न। नूर मां मुराद भी क़ुरान, किताब मां मुराद भी क़ुरान। ये क्या जो माना करी कि मुझे साहब नूर क़ुरान ना है जा। सुभान अल्लाह है। मां भी चवा तो क़ुरान, किताब मुबीन मां मुराद भी क़ुरान। हुन खे इहा ॻाल्हि मञणी कोन्हे कि त मदीने वारो से नूर ना।
पर हाणे असां जहिड़े वारा ताईं कोन्हे न, असां सुलह वारा। सही आहे न बाबा? हाणे अदा तो चयो त बस तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, तोखे था मञूं सिर्फ़ 2 मिंटनि जे तोखे मञूं था त नूर मां मुराद बि क़ुर, किताब मुबीन मां मुराद बि क़ुर। पर एतिरो त ॿुधाए त इहो क़ुर असां ताईं कीअं आयो? हिकिड़ी ॻाल्हि खे मुंहिंजे महफ़ूज़ कजो, इहो क़ुर असां वटि कीअं आयो? क़ुर पाक असां ताईं कीअं पहुतो आहे? जेकॾहिं इहो मसइलो तूं ॿुधाए वई त सॼो मसइलो हल थी वेंदो। पर पंहिंजे तरफ़ों न, जेको अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुर पाक में पाण ॿुधायो आहे। पोइ मुंहिंजा मौलाए करीम खोले ॿुधाए, वज़ाहत सां ॿुधाए त जे सॼी दुनिया खे ख़बर पए त इहो क़ुर पाक किथे हुयो ऐं किथे आयो। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाता फी लौहिन महफूज़। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाता इहो क़ुर लोहे महफूज़ में हुयो। अब काथे हुयो? क़ुरान मजीद काथे हुयो? लोहे महफूज़ में हुयो। खुदा मौलाए करीम वो लोहे महफूज़ मां क़ुरान पाक काॾे वियो, कहिड़े तरफ़ आयो, किथे नाज़िल थियो, वो मक़ाम बि ॿुधाए, उहा जाइ बि ॿुधाए। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुरान पाक में पाण थो इरशाद फरमाए, फरमाता व नज़लहू अला क़ल्बिका बिइज़्निल्लाह। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो क़ुरान पाक लोहे महफूज़ में हुयो। मां अल्लाह इरादो कयो ताने क़ुरान पाक के हेठ लाया, ज़मीन लाया। मां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुरान पाक के लोहे महफूज़ मां खणी करे मां पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जी दिल में रखियो आहे। नज़लहू अला क़ल्बिका। सुभान अल्लाह। तुझी दिल में अल्लाह जे हुक्म सां आहे तो पियो तुझी दिल में, यानी लोहे महफूज़ खां क़ुरान पाक आयो सिधो मदीने वाले साईं जी दिल में। अदा क़ुरान नूर आहे। अटे ॼणा था ॻाल्हायो। क़ुरान नूर आहे। असां मौलवियुनि जो मुशाहिदो आहे, तजुर्बो आहे मुंहिंजो। जलसे के अंदर 2 माण्हू सुभान अल्लाह नाले चवंदा ॿुधाया अने ॿिए वारी दावत कंदव। 2 माण्हू वेठा हूंदा न महफ़िल में, हिकिड़ो उहो जेको नओं वॾेरो थियो हुजे, पुराणो वॾेरो न, ख़ानदानी वॾेरो हो न, पर जेको नईअ मां पैसो माल मिलियो हूंदुसि न, वेठो जलसे में औबा छुड़ींदो, असली सुभान अल्लाह चवंदो, ईअं पाण खे सम्झंदो त ख़ुसूसी महिमान मां वेठो आहे। ये भी सुभान अल्लाह का चौथो यो मौलवी मानू पढ़ल लिखल बम लगो बैठो हो ठीक है तो सुभान अल्लाह चवा तो इल्म न मुझे सुभान अल्लाह सुभान पर मुख्य उम्मीद है तवा सब आशिक रसूल अल्लाह तवा के खुश रखे तो जो महफिल जो सिंगार सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो अल्लाह की ज़ाते बाबरकात पाका पाक जिक्र कदम में अचे चौ सुभान अल्लाह, पाक सूरत सामू अचे चौ सुभान अल्लाह। जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो त कलमतान हबीबतान, अल्लाह जी ज़ाते बाबरकात वट कलमा ॾाढा प्यारा है, पर ज़बान जे मथा अदा करण त ॾाढा हलकड़ा आहिनि, पर क़यामत जे ॾिहाड़े अमाल वारी तराज़ी में पहुंचा त सब खां बुरा हूंदा। फरमाया सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। पाण फरमाया सुभान अल्लाह वारी तस्बीह पढ़ंदा कयो, जॾहिं सुभान अल्लाह चवंदो त पल्लो नेकियुनि वारे अमाल जो भरजी वेंदो। हाणे अॻिते ॻाल्हि वाज़िह थी वई त क़ुरान आसमान खां आयो आहे नूर, पर नाज़िल थियो आहे मदीने वारे साईं जी दिल में। अब मुंहिंजी ॻाल्हि यादि कयव? जी साईं महफ़ूज़ कजो, इन जो ज़िम्मेवार मां तमामु। वो मुंहिंजा मौला हाणे ॿुधाए त क़ुरान महबूब जी दिल में आयो, पोइ छा थियो, पोइ छा थियो? अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो, फरमाया वन
والنجم إذا هوى ما ضل صاحبكم وما غوى سبحان الله وما ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى وما ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى اللہ تعالیٰ کی ذات بابرکات فرمائیو قرآن مجھے مٹھڑے محمد کریم جی دل میں آئیو اے قرآن وری محبوب محمد کریم جی زبان ما ظاہر تھیو हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो अल्लाह ताला क़ुरान पाक किताबी सूरत में महबूब खे ॾिनो किताबी सूरत में हुजे हा न हर कोई उनखे चिंबड़ी वञे हा पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन क़ुरान वारे खज़ाने खे महबूब जी दिल में मफ़ी रखिया आहीं त जंहिंखे क़ुरान जी ज़रूरत पवंदो उनखे मुस्तफ़ा जे दर ते झुकणो हाणे क़ुरान महबूब जी दिल में आयो ऐं क़ुरान फरमाए थो पियो त क़ुरान नूर आहे हे अधो बि केठो नूर मां मुराद नूर आहे वरी ज़हूर जो कंहिंजी ज़बान मां मिठड़े मोहम्मद करीम जी ज़बान दाख़िल थियो दिल में नितो ज़बान मां अल्लाह जो नूर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात बाबरकात जे जॾहिं ज़बान अतहर मां अल्लाह जे क़ुरान पाक जो आवाज़ निकितो हेॾा अबू बकर सिद्दीक़ जो कन हुयो हेॾा फारूक आज़म जो कन हुयो हेॾा उस्मान गनी जो कन हुयो हेॾा मौला अली जो कन हुयो हेॾा हज़रत बिलाल जो कन हुयो हज़रत सलमान फारसी जो कन हुयो मुंहिंजे सुहिणे महबूब जा सहाबी अल्लाह जे नूर खे ॿुधंदा विया उन्हनि मुधी पाण वटि महफ़ूज़ कयो वरी ताबिन वटि क़ुरान पाक पहुतो ॿुधा तो तॾहिं त सदियूं गुज़री वियूं इहो वक़्तु गुज़रंदो गुज़रंदो त जो अल्लाह जो क़ुरान जी हालाणीअ में पहुतो अब सही आया न सुभान अल्लाह हाणे मुंहिंजी तक़दीर पूरी थी वई छा तक़दीर हे ॾिस क़ुरान नूर आयो महबूब जी दिल में अल्लाह ताला जे करे दिल में रखियो त महबूब इन क़ुरान जो ख़ुरूज तो मुस्तफ़ा जी ज़बान मां थिए त जीअं सॼी उम्मत खे यकीन थी वञे त हिन मोहम्मद करीम जे वजूद मां जेका शइ निकिरंदी आहे उहो नूर हूंदो आहे नूर सुभान अल्लाह रब फरत मां इहो फ़ैसिलो कयो त तव्हां हिन ॻाल्हि खे मञो त जेको महबूब जे वजूद मां जेका शइ निकिरे उहा नूर हूंदी आहे अल्लाह ताला हिन क़ुरान खे हीअं फकड़ मां इन करे ॾियारियो त महबूब जी दिल में वञे जीअं उम्मत तस्लीम करे त महबूब जी ज़बान मां नूर निकिरी रहियो पर उन महबूब जे वजूद मां जॾहिं पखर निकितो उहो बि नूर अब मञो था न जो हज़रत बेटा रहमतुल्लाह ताला फरमायो फरमाता सजन जैसे रसान जो से सेर सब सुरहा थिया मुंह भायो मण मुश्क जा अतर हारी दो वयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाते बाबरकात जंहिं गली मुबारक मां गुज़रंदा डॉक्टर ॾींहं ताईं उन गली मुबारक में सोने हबीब जी खुशबू मुबारक मौजूद हूंदी हुई जेको सहाबी गुज़रंदो हो उहो तस्लीम कंदो हो त हिन ख़ुशनसीब गली मां मुंहिंजे सुहिणे हबीब जो गुज़र मुबारक थियो आहे ॿुधा थो तॾहिं त अल्लाह ताला इहो क़ानून ॿुधाए छॾियो त हिन महबूब जे वजूद मां जेका शइ बि निकिरे या नूर हूंदी हाणे सुभान अल्लाह चवण जो टाइम अची वियो अथव जेकर महबूब जे ज़बान मां निकिरे त नूर आहे सुभान अल्लाह पर अम्मा खातून जन्नत में त मुस्तफ़ा जे वजूद मां निकिती आहे सुभान अल्लाह अब निकिती आहे न खातून जन्नत किथां निकिती
महबूब जे वजूद मां निकती अल्लाह कुरान पाक में यो फैसलो करे छड़ियो त महबूब तुझे वजूद मां जेका शै निकती नूर होंदी आ सैयदा तैयबा ताहिरा खातून जन्नत महबूब जे वजूद मां सोनो हसन मुज्तबा भी महबूब जे वजूद मां सोनो हुसैन शहीद करबला भी महबूब जे वजूद मां सुभान अल्लाह जेकर ज़बान मां कुरान निकरे त नूर आ तो मञणो पवंदो त फातिमा भी नूर आ त हसन भी नूर आ त हुसैन सुभान अल्लाह सुभान यो अकीदो ते जमात अहले सुन्नत सुभान अल्लाह मां सुन्नत का वधीक अहल बैत जो शान केर तो पड़ी सके सुभान अल्लाह जेकर इमाम अहले सुन्नत आला हजरत फरमायो फरमाते तेरे नस्ल पाक में है हर बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ल पाक में है हर बच्चा बच्चा नूर का तो है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तो है ऐने नूर तेरा सब घराना नूर का मुझा सुना भी तू भी नूरा तुझा बच्चा भी नूरा है तुझो न्याणियों भी नूरा है तुझा डोटरा भी नूरा है पर हालानी में जेके सुना भी तुझा सैयद बजरा बेटा है असा सुनी चौथा ये भी नूरा है सुभान अल्लाह बाकी तो आया न महबूब जे वजूद मां जेका शै निकरंदी आ नूर आ हाणे इंसाफ जो टेम अची वियो आ अदब इंसाफ जे महबूब जे बच्चे मां बच्चो जो महबूब जे वजूद मां निकरे वो नूर आ त मदीने वारो साईं पाण केतरो नूर हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इसे नूर मां मुराद भी कुरान आ किताबों में भी मुराद भी कुरान आ फैसलो कर ले सुभान अल्लाह कुरान आयो की है जे कुरान जो पैरो खड़ दे त तोखे या गाल मन्नी पहुंची त मदीने वारो साईं नूर आ सुभान अल्लाह कुरान तो यो तो सिखारे तो मुझा दोस्त जी है ना माहे मुकद्दस के अंदर वो नूर वाली सरकार तशरीफ फरमा था पान फरमा था पे तो मुझी खिलकत भी आ मुझी बसत भी आ मुझी सुभान अल्लाह मुझी हकीकत भी बसत भी माना नबूवत वारो दौर खिलकत मा मुराद जने अल्लाह उनके खलक्यो हकीकत मा मुराद छा जो अल्लाह के महबूब पान हजरत अबू बकर सिद्दीक़ के फरमायो तो या अबा बकर ला यअलम हकी ला तअलम हकीकती गैर रब्बी तू मुझे हकीकत के नथो जानी सके मुझी हकीकत के जाने तो मुझो रब जाने सुभान अल्लाह यअलम हकीकती गैर रब्बी मुझी हकीकत के मुझे रब का सवा केर नथो जाने सके बाकी खिलकत पुछा को तो बताया सुभान अल्लाह ओ मजा सुना भी वहाने भला खिलकत बुधाए तो जी खिलकत करे दिया पादा अव्वल मा खलक अल्लाह नूरी पादा फद सब का पेरो पेरो अल्लाह ताला की जाते बाबरकात मुझे नूर के पैदा फरमाया सुभान अल्लाह नूर वाली जात नूर वाली सरकार इन माहे मुकद्दस में तशरीफ फरमा चाहन पहली तारीख को इंशाअल्लाह ताला जलसा भी थीदा जुलूस भी थीदा मौलाना मुनव्वर साहब भी तवा के बुधायो वरी मां तवा के बुधाया तो इंशाअल्लाह ताला गट जी सब सुनी हालानी वाला पारी के जाड़े मोहम्मद करीम जो मिलाद सुभान अल्लाह इंशाअल्लाह के कामयाब ठंडे को इंशाअल्लाह ताला सभी जमात कदम के मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मिलाद में अल्लाह सभिन के खुश रखे आबाद रखे तो उन जो रहमत वारो नबी आयो जे करे खुदा ताला सके बरकत और रहमत नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला ये बयान हलंदो रहंदो जो नूर जो बयान तो वडो आ पर मां ये चवंदो आहियां त केर माण्हू तव्हां खे ईअं चए त अल्लाह जो महबूब बशर आहे या नूर आहे सुभान अल्लाह पुछण वारा घणो करे पुछंदा पर इहो सवाल ई सही ना तो सवाल ही याद रखो और असां उन्हनि खां जेको पुछांगे शुरू थी वेंदा जॾहिं त मथां जॾहिं पर सुवाल त सम्झो न सुवाल कहिड़ो थो करे हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां खां पुछां कयां ॿुधाईंदव
जागो था तो ॿुधाईंदो अंदर में केरु मूंखे नथो ॿुधाए सघे अदा खां थो पुछां पिया त तव्हां मर्द आहियो या इंसान आहियो सुभान अल्लाह हिकिड़ो बि नथो ॻाल्हाए ॿाहिरां माण्हू चवंदा हूंदा त ॿोली तकीर करे थो पियो हिकिड़ो बि माण्हू कोन अथसि इहा ख़बर न ॾाढा सुता पिया अब मर्द आहियो या इंसान हिकिड़ो चए थो मर्द आहियो सॉरी कर त मां ॿुधायां पर बाबा मर्द जो ज़िद औरत इंसान जो ज़िद जानवर यानी हिकु शख्स मर्द भी थी सघे थो त इंसान भी थी सघे थो सही ॻाल्हि आहे ही जेको सवाल आहे न त अल्लाह जो महबूब बशर आहे या नूर आहे इहो सवाल ई नाहे जो अल्लाह जे महबूब जी खिलकत जेका नूर आहे ऐं महबूब जी बसत जेका सो बशर आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ये ॿई सिफ़तूं हिक मदीने वारे साईं खे नसीब फरमायो रखो जहिड़ो इन ॻाल्हि जो असां जी वता आहे असां बशर जानकार न आहियूं बशर जो असां वटि इनकार न आहे असांजो मिसलियत जो इनकार आहे त महबूब जहिड़ो काइनात में केरु थी नथो सघे सुभान अल्लाह जो इंसान खे अल्लाह जेको शरफ़ ॾे न हमेशा जॾहिं उहो शर्फ़ वारो लफ़्ज़ ॾेई करे तो सां ॻाल्हाइजे त उहो ख़ुशि थींदो है न हिकिड़ो डॉक्टर हुजे सुभान अल्लाह ऐं उनखे तुंहिंजी अदा हिते थी वेह एॾो ख़ुशि न थींदो जेकॾहिं डॉक्टर साहिब हेॾे वेह सुभान अल्लाह हुजे वॾेरो हुजे न वॾेरो हुजे मक़दार माण्हू हुजे इज़त वारो अल्लाह जी इज़त में बरकत फरमाए ऐं उनखे ईअं अचे त मामाटी ते वेह त एतिरो राज़ी न थी वई जेकॾहिं वॾेरा साहिब तो अची हिते सुभान अल्लाह इंसान खे शरफ़ आहे असां बि मोली बि असां पाण बि आहियूं न केरु मूंखे मुफ़्ती सॾींदो आहे मां ख़ुशि थींदो मूंखे वाह जो न सुञातो आहे माण्हू इंसान खे जेको शरफ़ मिलियल आहे शरफ़ जॾहिं उनखे उन शरफ़ सां यादि कबो तॾहिं उनजे हक़ खे अदा कबो पर हिन काइनात जे अंदरि अल्लाह ताला जेको पंहिंजे महबूब खे शरफ़ ऐं शान अता फरमायो आहे न अहिड़ो काइनात में रब कंहिंखे कोन ॾिनो आहे वरी मिसाल थो ॾियां जेकॾहिं तुंहिंजो पीउ घर में अचे तुंहिंजो पीउ घर में अचे ऐं तूं उथी बीह के त माण्हू आयो आहे सुभान अल्लाह माण्हू आयो आहे